अब्दुल हमीद खोसो ऐं मेराण प्रेस क्लब ते हींअर पहुतो आहे हाता मोहल्ला जो मुमताज़ अली मीरासी ऐं संदसि पुटु रजब अली। हिननि इल्ज़ाम हयो आहे त 3 मार्च ते संदसि 15 सालनि जी धीउ आहे अनमोल मीरासी, जंहिंखे जवाबदार सरफराज़ मीरासी पंहिंजनि भाइरनि सां गॾु अगवा करे वियो आहे। वधीक ई मुमताज़ अली पाण ते मौजूदु आहे। असां हिन खां पुछंदासीं, जी मुमताज़, छा बाबा मसइलो आहे? साईं के छोकिरी असांजी के बरगल आहे, डॉक्टर अगवा करे विया आहिनि। बरगल आहे? हा, बरगल आहे। केरु? सरफराज़ नाले सां उन्हनि जा ॿाहिर। ॿिया ॿाहिरनि जा नाला छा आहिनि? साईं राशिदा, मंजूरा, शाहिदा। अच्छा, इहो कॾहिं अगवा करे आहे? 3 तारीख़। 3 तारीख़? 3 ॾींहं माना 3 तारीख़ न? तुंहिंजे घर में गिड़िया या ॿाहिरि ऐं कीअं? ॿाहिरि साईं, छोकिरी खे माना सुबुह जो 8 बजे। अच्छा, छोकिरी खे वर्ग लाइ खणी आया आहिनि। ऐं तुंहिंजा छा थियनि उहे? माइटनि। अच्छा, पोइ तुंहिंजो हाणे छा मुतालबो आहे? मुंहिंजे भाउ जा साला आहिनि। तुंहिंजे भाउ जा साला आहिनि? तुंहिंजो छा मुतालबो आहे हाणे? साईं इहो आहे त असां इंसाफ़ खपे। नाजाइज़ी आहे, रोज़ रोज़ फसी आहे त हींअर औरतुनि जी हले थी। ॿी मार्च पंजाब में कानून ॿियो आहे त जॾहिं माउ पीउ राज़ी नथो थिए त उनखे उते न ॾियो। छोकिरी जा चऊं था त ख़ुशहाल ज़िंदगी गुज़ारे, पर उन्हनि वटि असांजी पंहिंजी भेणियूं ॾिनल, उहे बि ख़ुशि न आहिनि। न थी सघे तव्हांजी छोकिरी हुन सां राज़ी हुजे, पाण वई हुजे? राज़ी आहे? अलाए पोइ राज़ी आहे या बरगला आहे, इहा ख़बर नथी पए। अच्छा, पोइ हाणे तूं कोर्ट वेंदे? हा, कोर्ट वेंदा। NC लाइ थाणे ते वियो आहे? साईं 2025 खां वठी इहो मसइलो हलियो आहे, मां कयो आहे। अच्छा, थी सघे तुंहिंजो हुननि खे इहो रिश्तो थियल हुजे तव्हांजी छोकिरी जो हुननि सां? न, कोई रिश्तो न आहे थियल? न, कॾहिं बि। अच्छा, पोइ हाणे NC बि कोन थो कराई, कोर्ट वेंदे? हा, NC कराइनि। DSP खां ईद खां अॻु में DSP वटि बि अप्लाई कईसीं। अच्छा, हिन मामले मुतलिक़ DSP वटि विया हुयो? फोन ते राब्तो न आहिनि, उमिरि न, कार्ड अथनि न, मेमरियूं ॾियनि थियूं, माना पंहिंजा मेमरी बि न अथनि। फोन ते ॻाल्हाए उन्हनि खे कढी विया। अच्छा नाज़रीन, ही मुमताज़ अली मीरासी संदसि पुटु रजब अली मीरासी असां वटि मेराण प्रेस क्लब ते पहुता आहिनि ऐं हिननि एहतिजाज कयो आहे। हिननि इल्ज़ाम हयो आहे त संदसि अज़ीज़ आहे सरफराज़ मीरासी, जेको पंहिंजनि भाइरनि सां गॾिजी हिन जी धीउ अनमोल मीरासी जेका 15 साल जी आहे उनखे अगवा करे विया आहिनि। इहो इन जो इल्ज़ाम आहे त मुबैना उनखे अगवा करे विया आहिनि। हिन एहतिजाज कयो आहे त मुंहिंजी छोकिरी वापसि कराई वञे ऐं इन सिलसिले में हिन DSP सां बि अॻु में राब्तो कयो हुयो ऐं हिन चिता ॾिनो आहे त हीउ कोर्ट जो बि दर खड़काईंदो।